दोस्तों ही कंबर जो जनाब आहे जेको वाहिद तफ़रीक़ा आहे जंहिंजी कुझु महीननि खां वठी हालत अहिड़ी आहे जो इन जी छबर खे ऐं वणनि खे इंतिज़ामिया जी तरफ़ां पाणी नथो ॾिनो वञे। जॾहिं त 15 खां वधीक हिते मुलाज़िम रखियल आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो मुलाज़िम बि असांखे किथे नज़र कोन थो अचे पियो। जेकी वण ॿूटा हुया उहे केतिरा ई सड़ी विया आहिनि ऐं बाक़ी बि सड़ण वारे अमल ॾांहुं शुरू आहिनि। मुसलसल हिते जेके शहर जा माण्हू एक्सरसाइज़ करणु अचनि था पिया, उन्हनि तरफ़ां म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे चवण जे बावजूदि बि हिन बाग़ जी का बि सार नथी लधी वञे। लॻे ईअं थो त हीअ जेको बाग़ जी एरिया आहे हिन खे सुकाए हिन मथां बि के बासर धुरियूं या जेकी सरकारी मशीनरी आहे उहा कब्ज़ो करे हिन खे विकिणणु चाहे थी पई। कंबर जे विच शहर में आहे, हिन जा 2 बारा ऑलरेडी कब्ज़ा थी चुका हुआ। उन्हनि में हिकु लाइब्रेरी ठाही वई आहे, ॿियो हिकिड़ो गर्ल्स मेन प्राइमरी स्कूल आहे ऐं हिन बाग़ खे महदूद कयो वियो। तंहिंजे बावजूदि बि हिन बाग़ जी जेका सूरत हाल आहे, सुबुह सां जेके आस पास जा शहरी आहिनि उहे एक्सरसाइज़ करणु अचनि था त जेको ट्रैक ठहियलु आहे उन मथां बि इलाही मिटी दज़ उॾे थी पई, जंहिंसां साह जी बीमारियूं या साह जी तकलीफ़ थिए थी पई एक्सरसाइज़ करण वारनि खे। ऐं हिते जेकी छबर आहे उहा मुसलसल सड़ी रही आहे, वण सड़ी रहिया आहिनि। आख़िरकार चइजे त कंहिंखे चइजे ऐं एॾी लापरवाही गैर ज़िम्मेवारी इंतिज़ामिया जी या हितां जे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ख़ामोश आहिनि, उन्हनि खे कंहिं बि शहर जे हवाले सां तवजो कोन्हे को। हाणे चइजे त कंहिंखे चइजे, कंहिंखे दांह ॾिजे जेको हिन बाग़ जी मालिकी करे ऐं हीअ जेके 2 बारा बाग़ जा बचा आहिनि, छा इन्हनि खे बचायो वेंदो या इन्हनि मथां बि कब्ज़ो करे इन्हनि खे भुॻड़नि जी मुठ में विकिणियो वेंदो। असीं वरी बि हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इंतिज़ामिया खे इहा गुज़ारिश था करियूं त ख़ुदारा हिन बाग़ जी सार लहो। जेके 15 मुलाज़िम रखियल आहिनि उन्हनि जी वक़्त ब वक़्तु ड्यूटी रखी वञे त जीअं हिन बाग़ खे पाणी बि ॾिनो वञे ऐं जेके वण सड़नि पिया उहे सड़ण खां बची वञनि।